बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक। आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत भिटाई साईं जी अमर सिट सां त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर, अॼु असां जंहिं टॉपिक ते गुफ़्तगू करण वारा आहियूं उहो टॉपिक जनरली मुख़्तलिफ़ यानी जेकॾहिं चऊं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु थी सघे थो त उहो आहे, ऐं उन हवाले सां जॾहिं गुफ़्तगू कंदासीं त ख़बर पवंदी त कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं उन्हनि में अचनि थियूं। ऐं उहो टॉपिक आहे एक्यूट एब्डोमेन, या जनरली उनखे असां चऊं पेट जो सूरु। हाणे पेट जे सूर जा इलाही सारा सबब थी सघनि था, ऐं पेट जे सूर जा जेके सबब आहिनि, छाकाणि त असांजे पेट में, असांजे जिस्म में जेके मुख़्तलिफ़ आज़ा ऐं उज़वा आहिनि, उन्हनि जे प्रॉब्लम्स जे करे या उन्हनि में जेकॾहिं का कॉम्प्लिकेशन थिए थी त उहे उन पेट जे सूर जो सबबु बणिजी सघनि था। त इहो जेको जनरल टर्म आहे एक्यूट एब्डोमेन या पेट जो सूरु, उनखे कीअं असां डिफाइन करे सघूं था, ऐं इन एक्यूट एब्डोमेन में कहिड़े क़िस्म जूं बीमारियूं थी सघनि थियूं, उन जी इम्पोर्टेंस केतिरी आहे, यानी जेकॾहिं इहो सूरु पवे थो त उन जी अर्जेंसी केतिरी आहे, कहिड़े तरीक़े सां इन बीमारीअ जे लाइ किथे वञण जी ज़रूरत आहे ऐं कंहिंसां कंसल्ट करण जी ज़रूरत आहे, या ख़बर कीअं पवे त किथे इन पेट जे सूर जो जेको सबबु आहे उहो किथे आहे। सो इन मौज़ू ते अॼु असां गुफ़्तगू कंदासीं। मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत अॼु मूंसां गॾु आहे, यकीनन तव्हां उनखे सुञाणंदा हूंदव, तारुफ़ जा मोहताज कोन्हनि। असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते गुफ़्तगू कंदा रहिया आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जुनेजो साहिबु। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम भाई, वेलकम सर। महिरबानी अदा। साईं सां गुफ़्तगू कंदासीं ऐं ॾिसंदासीं त इन हवाले सां असां अॼु केतिरी मालूमात पाण बि ऐं पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचाए सघूं था। सर, सभिनी खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो, ऐं जंहिं टॉपिक ते असां अॼु गुफ़्तगू करण वारा आहियूं उहो जनरली त पेट जो सूरु या आमतौर ते एक्यूट एब्डोमेन जंहिंखे चइजे थो, उनखे डिफाइन कयो त इहो एक्यूट एब्डोमेन या पेट जो सूरु छा आहे, ऐं पोइ असां उन ते ईंदासीं त इन जा सबब कहिड़ा कहिड़ा थी सघनि था। अदा, हाणे अक्यूट एब्डोमेन को सिर्फ़ु पेट जो सूरु न आहे, पर असां अक्यूट एब्डोमेन उन माण्हूअ खे चवंदा आहियूं जंहिंखे हॉस्पिटलाइज़ेशन जी ज़रूरत हुजे ऐं ऑपरेशन प्लस माइनस माना थियण जो बि न थियण जी ज़रूरत हुजे, उनखे असां अक्यूट एब्डोमेन चवंदा आहियूं। उन में तव्हां बिल्कुलु सही फरमायो त जेको पहिरियों प्रॉब्लम आहे उहो सूरु ई आहे। ठीकु आहे। ऐं सूरु सदियनि सां असां सां गॾु हलियो आहे, अञा ताईं हले थो। हाणे इहो जेको पेन खां सवाइ जेके ॿिया प्रॉब्लम आहिनि, उनमें वॉमिटिंग, पेट जो फूकणु जंहिंखे असां डिस्टेंशन था चऊं, ऐं उनखां सवाइ हवा जो ख़ारिज न थियणु। असां सभिनि में 200 cc गैसिस ठहनि थियूं, ऐं जेको विंड प्रोड्यूसिंग सबस्टेंस आहे, दालियूं वग़ैरह खाऊं था, उन्हनि में कुझु ज़्यादा ई थियनि थियूं, उहे बिल्कुलु पास न थियनि। पेट फुकिजी पए, उल्टी थिए ऐं सूरु थिए, ऐं उनखां पोइ चुरण सां, खंघण सां, कंहिं कमु करण सां पेट में तकलीफ़ थिए ऐं असां उन ते हथु रखी असांखे हलणो पए, ऐं उन कंडीशन खे पेरिटोनाइटिस चइजे थो। उहे कंडीशन्स उहे आहिनि जेके असांखे अक्यूट एब्डोमेन जी तरफ़ वठी थियूं वञनि, ऐं उन्हनि जी हिकिड़ी वॾी लिस्ट आहे। ठीकु आहे। उहा लिस्ट अॼुकल्ह जे नौजवाननि में, अॼुकल्ह जे माण्हुनि में दिलि जे सूर जी बि, मायोकार्ड इन्फाक्शन, हार्ट जे अटैक जो बि हिकिड़ो सबबु आहे। दिलि जो जेको हेठियों हिसो आहे, इन्फियर वाल, उन इन्फियर वाल जी खे बि अपर एब्डोमेन में मथे पेट जे हिसे में सूर सां प्रेज़ेंट कंदा आहिनि। ऐं वीचारा ॿार जेके नौजवान सिगरेट पीअण वारा, ख़ासि तौर ते एक्सरसाइज़ न करण वारा, फैट जूं कुझु एबनॉर्मलिटियूं, उहे फैट वठण वारा, उन्हनि में इहे चांसिस आहिनि त उहे दिलि जे अटैक में बि फासनि। ऐं असां इहो ॾिठो आहे अॼुकल्ह सडन डेथ इन यंग माण्हुनि में, छो असां वटि वरी उनजी एक्यूट इमरजेंसीअ में मैनेजमेंट तमामु मुश्किल आहे। वेठा सोचींदा आहियूं ऐं वक़्तु पास थी वेंदो आहे, उहे बि पेट जे सूर सां अचनि था। हाणे असां जेकॾहिं मथे खां शुरू थियूं, जेको पहिरियों असांजो खाधो आहे, उॻाइण खां पोइ, खाइण खां पोइ जे शइ में अचे थो, उनजो नालो स्टमक आहे, ऐं उनखे असां मादो चऊं था। उनजो अल्सर माना उनजा ज़ख़म, उहे अक्यूट थी सघनि था, माना सडन असांखे उन प्रॉब्लम में अचूं, ऐं क्रॉनिक जेके असांखे घणे अरसे खां हलनि पिया, उहे उन में अचनि था। ऐं जेको उहो उन में बि आंडे जे वरी शुरूआति जो हिकिड़ो पोर्शन आहे, उनजो नालो ड्यूडीनम आहे। उन ड्यूडीनम अल्सर बि नालो उनजो आहे। ड्यूडीनल अल्सर कॉमन उन माण्हू में आहे जेके तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि, घणे कमु करण वारा, सोचण वारा, के कंहिंजे भले जे लाइ कमु करण वारा, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते डोड़ण वारा,
उन्हनि खे ड्यूडिनल अल्सर जो पेन वधीक, स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लम, एड्यूकेटेड माण्हू में चांसिस वधीक आहे। ऐं जेको ॿिए नंबर ते अची थो वञे, मादो पहिरीं पाण नालो वरितो, उहे माण्हू उहे आहिनि जेके वेचारा लो पोर्शन जा हुजनि, फूड जेके इम्प्रॉपर प्रिपेयर मिलंदो हुजे, छो असांजे फूड में एडल्ट्रेशन बि तमामु घणी थी वई आहे, माना मिलावट तमामु घणी थी वई आहे। उन में इहो फूड हाणे बहितरु कान्हे जेको खाइजे थो, उन में चर्बी आहे, पोइ असां गोश्त चऊं, मिठो चऊं, उन्हनि सभिनि जा प्रॉब्लम जेका आहिनि उहे बि उन स्टमक खे प्रॉब्लम कनि था ऐं उन ते अल्सर कनि था ऐं उन सां मसइलो थिए थो। सो जेकॾहिं असां इन ॿिन्हिनि शयुनि खां पोइ जंहिं शइ ते अचूं था उहो नंढो आंडो आहे। ऐं नंढे आंडे में जेको पहिरियों पोर्शन अचे थो उनखे जूजीनम चऊं था, ऐं जूजीनम में बि वरी अल्सर थी सघे थी जेकॾहिं असांजी तेज़ाबियत इम्प्रॉपरली ट्रीट थिए, असां उनखे न ॾिसूं ऐं उन तेज़ाबियत जे वधण खां पोइ उहा तेज़ाबियत अॻिते हली करे उन जूजीनम जे पोर्शन ते बि किरी सघे थी ऐं उन में कॾहिं कॾहिं जूजीनम में कुझु वाध पोर्शन ते अची वेंदी आहे ऐं उनखे जूजीनल जेको डाइवर्टिकुलम चइबो आहे, नंढा नंढा, उन में बि इंफेक्शन करे असांखे मसइलो थी सघे थो। उन खां पोइ हिकिड़ो वॾो इंटेस्टाइन जो पोर्शन अचे थो जेको गज़नि जे हिसाब सां आहे ऐं उनखे आलियम चइजे थो, ऐं उन आलियम में असांजो सॼो खाधो एब्ज़ॉर्ब थिए थो ऐं इम्यूनिटी जा उन में नंढा नंढा हुदूद बि जाम जेके पिया हूंदा आहिनि, उन पायर पैचिस चइबो आहे, उन्हनि जो इन्फेक्शन थिए ऐं असां वटि ॿ बीमारियूं कॉमन आहिनि जंहिंमां असां जिंद छॾाए अञा कोन सघिया आहियूं, उहे प्रॉब्लम करे सघनि थियूं, उहे आहिनि टाइफॉइड ऐं TB। टाइफॉइड जेका बीमारी आहे जंहिंखे असां ॿियनि में वॾो बुखार चऊं, मुदे जो बुखार, ऐं इहो मुदे जो बुखार कामनली तौर ते वरी बि अची वञूं त सैनिटेशन ऐं पाणी जी तरफ़ आहे। साफ़ सुथिरो पाणी न, गटर जी मिलावट, पाण वटि हींअर बरसाति जेका थी इन में पाणी जेको निकिरी पियो उन प्रॉब्लम इहो बि आंदो त गॾ में गॾु मलेरिया बि गॾो गॾु आंदई ऐं डेंगी आंदई मुख़्तलिफ़, पर इहो टाइफॉइड जो सबबु थियो ऐं उन टाइफॉइड जे सबब में बुखार अॼु भिंजर बि जस्ट नाओ हिकिड़ो पेशेंट वीचारो ॾिसी अची अचां पियो, हुनखे 105 बुखार, 105 बुखार सां माना तव्हां सम्झो उनजी छा हाल हूंदी। सो इन क़िस्म जे बुखार जो आहे, उन में वरी ॿियो जेको सभ खां वॾी बुरी ॻाल्हि थी आहे त टाइफॉइड वारे जो रेज़िस्टेंस वधी वियो आहे, उन्हनि जा सबब वरी बि चऊं दवाऊं असर कोन थियूं कनि। दवाऊं असांखे जेके मिलनि थियूं 2 नंबर दवाऊं आहिनि ऐं उन्हनि जो यूज़ प्रॉपर न आहे, माना सही नमूने सां करणु खपे, उहो कान्हे, ऐं जॾहिं कान्हे तॾहिं उहे पायर पैचिस में इंफेक्शन थिए थो। उनजो हिकिड़ो वॾे में वॾो सबबु जेको मेजर रीज़न आहे दैट इज़ सेल्फ मेडिकेशन। एब्सोल्युटली राइट। तव्हांखे इहे दवाऊं तव्हां पाण रिकमेंड कयो था ऐं तव्हां जिते जंहिं स्टोर ते वञो था उते तव्हांखे दवाऊं आसानी सां मिली सघनि, दस्तयाब थी वञनि थियूं। सर उन खां सवाइ ॿियो जेको मसइलो आहे उहो दवाऊं 2 नंबर, सही, माना असां जेको रॉ मटीरियल परचेस था करियूं, सही, उहे इंटरनेशनल कंपनियूं जेके बि हुयूं टोटल तक़रीबन पाकिस्तान मां विदड्रा थी चुकियूं आहिनि, सही, असांजे इकोनॉमिकल क्राइसिस जे करे 2 नंबर कंपनियुनि अची उन ते कब्ज़ो कयो। सर छाकाणि त टॉपिक थोरो डाइवर्ट करण जी कोशिशि कंदुसि आऊं, हिन वक़्तु जेका सिचुएशन असां ॾिठी आहे, बल्कि पोयनि सालनि खां ॾिसंदा अचूं था, ऐं थोरो टॉपिक खां हटां थो, छाकाणि त मिलावट ऐं इन क़िस्म जी जेके सूरत हाल आहे, कैपेबिलिटी, सलाहियतुनि जी ॻाल्हि जेकॾहिं ॾिसिजे थी त हिन वक़्तु असां वटि हीउ जेको डॉक्टरी वारो पेपर, जेको MD कैट वारो जेको पेपर थियो आहे, उहो मुसलसल आउट थींदो थो अचे, ऐं हींअर बि इहा सूरत हाल थी आहे त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरत हाल अथई त असां जेके डॉक्टर प्रोड्यूस कंदासीं, थोरो मां उन ते चाहींदुसि त तव्हां। साईं मुंहिंजा बिल्कुलु सही था चओ, MD कैट सिर्फ़ु न त इंटर बेस ते अची वञो, ठीकु आहे, 25,000 खां वठी कुझु लखनि ताईं तव्हां ग्रेड A1 खणी सघो था। ठीकु आहे, इहे ग्रेड खणी असां प्रोड्यूस छा कंदा? प्रोड्यूस जॾहिं तव्हांजो साम्हूं रॉ मटीरियल ई बेकार हूंदो त पोइ टाइफॉइड वांगुरु रेज़िस्टेंस ऑर्गेनिज़म थींदा ऐं उनजो भलो कुझु बि कोन थी सघंदो। ठीकु आहे, उनजो रीज़न असां पाण बि आहियूं। जॾहिं असां एग्ज़ाम ॾियणु इहो ई वञूं था जेके डेवलप कंट्रीज़ आहिनि, एविडेंस बेस्ड कंट्रीज़ आहिनि, अमेरिका वठो, कैनेडा वठो, पोइ भली असांखे उहे पसंदि न हुजे, इवन यूरोप, तव्हां ऑस्ट्रेलिया वठो,
उन असांखे क़बूल कोन था कनि। उहे चवनि था असांजा इम्तिहान पास करियो ऐं रोज़ बरोज़ असांजे लाइ सख़्तु तरीन कंदा वञनि जीअं हिननि जी एंट्री उते न थी सघे। ठीकु आहे, उनजो अल्टीमेटली एंड इहो आहे। हाणे अची वञो ॿिए इन ते तव्हां ॻाल्हि कई त हिते ॿी आहे थोरी ख़राबु ॻाल्हि। ऐं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठी वठां, ब्रेक खां पोइ वापसि मोटंदासीं त पाण गुफ़्तगू जो दाइरो थोरो वसी करे सघंदासीं। व्यूअर्स, असां जीअं गुफ़्तगू कई, साईं जीअं पंहिंजी राय ॾिनी त हिन सिस्टम में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं रिवायतूं जारी रहियूं त असां छा प्रोड्यूस करे सघंदासीं। यानी डॉक्टरी हिकिड़ो अहिड़ो प्रोफेशन आहे जेको ज़िंदगियुनि जो ज़ामिन आहे। यानी उहो उन्हनि मर्ज़नि जो इलाजु करे थो जिन मर्ज़नि जे करे माण्हुनि जी जान वञी सघे थी। ऐं इन सूरत हाल में जेकॾहिं सिस्टम इन क़िस्म जा रवैया अख़्तियार करणु लॻो त पोइ असां छा प्रोड्यूस करे सघंदासीं, असांजी दुनिया में कहिड़ी हैसियत ऐं इज़त हूंदी। नंढी शॉर्ट ब्रेक खां पोइ वापसि था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जुनेजो साहब, पाण डिपार्टमेंट ऑफ सर्जरी बिलावल मेडिकल कॉलेज में एज़ अ प्रोफेसर कमु कनि पिया सर्जरी जा। जी डॉक्टर साहब। साईं, जेको तव्हां ॻाल्हि पे कई एमडीकेट, उन ते त प्रॉब्लम्स आहिनि ई आहिनि। ऐं उन में स्पेसिफिकली जेकॾहिं अॼु तव्हां रिज़ल्ट ॾिसंदा, ॿ टे रिज़ल्ट जेको आहिनि उहे थोरियूं हिकिड़ियूं अलार्मिंग आहिनि। सभ खां वॾो तव्हां थरपारकर जी जेके डिस्ट्रिक्ट जी रिज़ल्ट ॾिसंदा त तव्हांखे 98%, 99%, 89 हाउ इट इज़ पॉसिबल त तव्हां उहे खणो, माना डायरेक्ट पेमेंट उते थी आहे। उहा हिकिड़े वॾे अमाउंट में बल्क अमाउंट में मिले थी ऐं उन ते हर को विकिजी थो वञे। सही आहे। ऐं उनजो नुक़सानु इहो थियो छुटो। हाणे जेके वीचारा ॿिया बचा मिसकिन त तड़जी वियो, सम्झो जेको महिनती हो उहो पोइ ते अची, जेको नॉन अफोर्डिंग आहे उहो पोइ ते अची वियो, जंहिंजो दिमाग़ सुठो आहे उहो पोइ ते वियो हलियो। अॻिते अलाह खोल उनजा दरवाज़ा यकीनन खोलींदो। ख़ुदा वटि वॾो रहम आहे, सिर्फ़ु डॉक्टरी कोन्हे, ॿिया बि शोबा आहिनि जंहिंमें अची वेंदो। सुभान अल्लाह। पर उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां अॻिते ॾिसंदो हली करे, जेकॾहिं डॉक्टरी पढ़ी वरितई त असांजी पब्लिक सर्विस कमीशन जो अलाह ख़ैर करे। 60 लख रुपयनि ते मेडिकल ऑफिसर, 60 लख रुपया मेडिकल ऑफिसर वीचारो किथां पहिरीं जेकॾहिं प्राइवेट कंहिं में दाख़िला वठंदो उते किथां ॾींदो। प्रोबेबली यू आर तव्हां उते वेठा आहियो जिथे नॉलेज घणी थी तव्हांखे मिले। 10 मिलियन हाणे वक़्तु अॻिते वधियो मिलियन सर इहो किथे सोसाइटी खे तव्हां उन खां पोइ तव्हां जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल ट्रेनिंग जो पोर्शन वठणु चाहियो था, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी हुजे, डाउ यूनिवर्सिटी जो कल्ह वेठो हुजे डेंटल डिपार्टमेंट जो असांजो हिकिड़ो भाई, ऐं हुनजो नालो वठणु कोन थो चाहियां, चई मूं वटि जेके ॿार बेकार हुआ उहे उते उस्ताद थी वेही रहिया ऑन द बेसिस ऑफ मनी। Oh my goodness। माना हुननि खे पेपर थिया आहिनि, MCQ थिया आहिनि, उन्हनि में जेके होशियार हुआ उन्हनि खां मथे पोज़ीशन खणी मास्तर थी वेही रहियो साहब। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही, ख़तमु थी। सर मूंखे चङी तरह सां यादि आहे जॾहिं असीं स्टूडेंट हूंदा हुआसीं त ज़ाहिर आहे डॉक्टरी हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे जेको पास करे वेरी डिफिकल्ट अची पहुचंदो, डॉक्टरी जी तालीम हासिलु कंदो हो। त मूंखे यादि थो अचे असां इहा गुफ़्तगू इन करे पिया कयूं जो सिस्टम तबाही ॾांहुं पियो वञे। त आउं सम्झां थो त 90 खां बि वधीक % उहे ॿार हूंदा हुआ जेके हिकिड़े यानी घटि जेके सोसाइटी आहे जे असांजे माण्हुनि जी आहे, कमज़ोर माण्हुनि जी, ग़रीब माण्हुनि जी, उन जा ॿार असां सां गॾु उन्हनि कॉलेजिस में को 5-8-10% जेके हूंदा अफोर्डिंग। हींअर तव्हां ॾिसंदव त तव्हांखे 1-2% बि ग़रीब माण्हू इन तालीम में तव्हांखे नज़र न अचे। मुश्किल आहे, मुश्किल आहे। अॻे अच्छा मूं वटि ॿार ईंदा आहिनि, मूंखे चवंदा आहिनि भला असांजो कुझु थींदो, ऐं चवंदा आहिनि गोलीअ खे केरु नथो रोके सघे, तव्हां जेके होशियारु आहियो तव्हांखे रोको नथो सघे। ऐं असां वटि हिकिड़ी उमेदु हूंदी आहे, हिकिड़ो असांजी उमिरि जो जेको पोड़ो माण्हू आहे उहो उमेद ते जीअंदो आहे, पोइ बचनि जे तरफ़ां उमेद ते जीए, ज़ाल हुनजो केयर करे उनजी उमेद ते जीअंदो आहे। अहिड़े नमूने सां तालीम जा जेके शागिर्द आहिनि उनखे सुठो थींदे ॾिसण लाइ उमेद ते जीअंदो जीअं पए, उहा असांजी उमेद हाणे मरे पई। दिस इज़ हैपनिंग। उमेद असांजी हाणे कोन ॿुॾण में आहे, उन उमेद ते पता आहे। सही। सो असीं हुआसीं वरी ड्रग्स ते। बिल्कुलु।
ऐं ड्रग्स जो जेको प्रॉब्लम आहे उहो ई आहे त इंटरनेशनल कंपनियूं असां खां माल पंहिंजो लपेटे वयूं, आस्ते आस्ते सभु बाक़ी जेका हिकु अधु बची आहे उहो उहो ख़तमु थी वयूं। ठीकु आहे, हाणे असां वटि दवाऊं अचियूं 3 नंबर ऐं 4 नंबर दवाऊं, बिल्कुलु ठीकु, उन्हनि जी एफिकेसी कोन्हे। आउं तव्हांखे इहा ॻाल्हि त ॿुधायां 1987 जी, आउं रजिस्ट्रार हूंदो हुओ सिटी ब्रांच में। असीं ॿाहिरि निकिरंदा हुआसीं, डॉक्टर सम्झी त रजिस्ट्रार घटि हूंदा हुआ, उनजी रेस्पेक्ट सम्झो प्रोफेसर इक्वल हूंदी, इज़त कंदा हुआ। पासे में परीहं कुंड ते हिकिड़े काठियावाड़ी जो दुकान, मूंखे चई ए डॉक्टर मेरे को बताओ कोई ऐसा धंधा है जो हम कर सके जिसमें कमाई हो। मुझे यार एक धंधा है जिसमें कमाई है। चई कौन सा? मुझे कैंसर की दवाएं बनाओ, ऊपर से सिर्फ उसका पर्चा लगा दो, अंदर ग्लूकोज और कार्टिजान थोड़ी दवा डाल दो, मरीज तो वैसे ही मर जाएगा, तुम्हारा पैसा बन जाएगा। आज तुमने मुझे बड़ा जबरदस्त बात बताई है, मैं बहुत खुश हुआ। त मूं त इज़राए मज़ाक हिकिड़े अजीब नमूने सां चयो त हीउ चए छा थो, उहो इम्प्लीमेंट थियो, उहो इम्प्लीमेंट हाणे थी चुको, इम्प्लीमेंट थी चुको, बल्कि काफ़ी काफ़ी अरसे खां थी चुको। हाणे हुनजो अॻिते वधण जा सिस्टम जेके आहिनि उहे रोज़ बरोज़ वधंदा वञनि ऐं रोज़ बरोज़ थींदा वञनि तमामु घणा, ऐं उन्हनि खे तव्हां उन सां अंदाज़ो करे सघो था। त हाणे दवाई वीचारे खे कोन मिलंदी, रेज़िस्टेंस ऑर्गेनिज़म थींदो, त पोइ छा थींदो? अल्टीमेटली उन वीचारे सां इहो थींदो त उनजो आंडो 3 हफ़्ते में फाटी पवंदो, ऐं जॾहिं आंडो फाटी पवंदो आहे उनखे चवंदा आहियूं पेरिटोनाइटिस, सेप्सिस। त पोइ उनजा प्रोसेस अॻिते हलण जा अल्टीमेटली मॉड्स मल्टीपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम हिकिड़ी कंडीशन आहे, थींदी आहे, ऐं उन्हनि जी ज़िंदगी वापसीअ जा चांसिस घटिजी वेंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त कई मरीज़ जेके बची वेंदा आहिनि उहे लॻंदो आहे त जीअं क़बर मां निकिरी आया हुजनि, ऐं उन्हनि जा हॾा जेके ॾिसंदो, जिस्म ॾिसंदो त मथे ते आंडो निकितो पियो आहे ऐं काकूस हुन मां वहे पियो। ठीकु आहे, हिकिड़ी शेमफुल जॾहिं ॾिसबो आहे माण्हू त दिलि हिते ॿुॾणु शुरू थींदी आहे। माफ़ु कजो, तव्हां बि डॉक्टर आहियो, बिल्कुलु सही। आउं तव्हांखे मुंहिंजा स्टूडेंट हूंदा शागिर्दनि खां चवंदो आहियां सभ खां घणे में घणो जेको क़त्ल जो इल्ज़ाम ईंदो उहो डॉक्टर थींदो। सही था चओ। मूंखे तव्हां कीअं था चओ? मूंखे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां डॉक्टरी चूंडी आहे, तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां पढ़ाई शुरू कई आहे, तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां पेशेंट ॾिसणु शुरू कयो आहे, ऐं जेकॾहिं उन में तव्हां खां ग़लती थी थिए त उनजो नालो कातिल आहे, डॉक्टर कोन्हे। सर ग़लती त अञा कोताही जेकॾहिं त कोताहियूं थियूं जेकॾहिं कोताहियूं थियूं थियनि त तव्हां इन बीमारीअ खां पोइ इहे पंहिंजा सूर हिकिड़े अलॻि सां। ठीकु आहे, इन खां पोइ ॿी हिकिड़ी बीमारी आहे जेका कोन ख़तमु करे सघियासीं, अञा ताईं पाण वटि डोड़े पई। ठीकु आहे, उहा ट्यूबरक्लोसिस। दवाउनि जा अंबार, अंग्रेज़नि चयो बाबा डॉट्स करियो, डायरेक्ट ऑब्ज़र्वेशन, दवाऊं खाराए पनियूं फाड़े कढी ॾियो त मन कुझु सुधरनि। असां भली उन्हनि खे बुरो चऊं, सही, असां पोइ बि उहे विकिणियूं, उन्हनि खे कोन खारायूंसीं। ऑर्गेनिज़म उहो अहिड़ो टीबीअ जो ख़तरनाक जो 5 दवाऊं गॾु उहे बि ख़ाली पेट मरीज़ खाए, घटि में घटि 9 महीननि लाइ खाए, हिकिड़ी 3 महीने खां पोइ घटिजे ऐं उहो बहितरु थिए। इन्फेक्टिव डिज़ीज़ वारो जेको वार्ड आहे उहो हिते मुंहिंजी दुआ आहे अलाह करे खुली वञे, कराची में अलबत्ता शुरू आहे। उते कुझु न कुझु पेशेंट जी बेनिफिट ऐं थिए थी, उन्हनि जो फ़ाइदो थिए थो। टीबीअ वारो दवा वारो पेशेंट शाम जे वक़्तु बुखार, पेट में सूर, उर्दू स्पीकिंग भाई वीचारो चवंदो पेट में मेरे गोला सा घूमने लगता है। बेचारी माऊं भेणियूं ईंदियूं, इतना मैं खा नहीं सकती हूँ, जैसे खाती हूँ मुझे गोला सा एक फील होता है, गैसेस साईं ग्रास ही कोन थी थियनि, स्ट्रक्चर थी वियो, रुकावट थी वई अंडे अंदरि टीबीअ जी। ठीकु आहे, शाम जे वक़्तु बुखार, मुझे लगता है मेरी हड्डियों में बुखार है, हॾनि जो बुखार है मूंखे, वीचारा मरीज़ ईंदा आहिनि। ऐं पेट जी को क्लिनिक प्रॉब्लम का ॿुधाईंदो आहे, असीं न यार इहा असांजी अम्मा बीमारी आहे टीबीअ वारी, इहा अची वई जेका असां डॉक्टर असांखां वॾा मरी विया, असीं मरण ते आहियूं, ऐं इहा अञा ताईं असां सां गॾु डोड़े पई, ऐं न असां जान छॾाई न बीमारी जान छॾाई। बिल्कुलु सही, उहा एक्यूट एब्डामन जो हिकिड़ो ॿियो काज़ इहो। सही, उन खां पोइ जेकॾहिं असां अॻिते वधूं, अपेंडिक्स हिकिड़ी कुदरती तौर ते हिकिड़ी नंढड़ी पोर्शन आहे अपेंडिक्स जो, ऐं उनजो अलाह साईं कमु ॾेखारियो, इम्यूनिटी उनजी प्रोड्यूस कराई, माना इम्यूनिटी इज़ एबिलिटी ऑफ ह्यूमन बॉडी टू रेज़िस्ट द इन्फेक्शन। ठीकु,
माना अल्लाह साईं उनखे ताक़त कुवत मुदाफ़ियत प्रोड्यूस करे, उहो ऑर्गेनिज़म ॾिनई पेट में विहारे, ॿाहिरि पेचिस उन जो पोर्शन जो हिकिड़ो हिसो आहिनि। उहा अपेंडिक्स जेका आहे उन जो जेकॾहिं मुंहुं बंदि थी वञे, नंढड़नि में मासूम ॿारनि में 4 साल ताईं अपेंडिसाइटिस कोन थींदी आहे। उन जो आंडे जो मुंहुं ॿई बराबरि हूंदा आहिनि, पखानो आराम सां पास थी वेंदो आहे, का रुकावट को मसइलो ई कुझु कोन हूंदो आहे। पोड़ो माण्हू असांजी एज जो, मूं ॿारनि खे थोरो कारो कयो आहे, ठीकु आहे, उहे बि जेको आहिनि उन्हनि में बि अपेंडिसाइटिस थियण जा चांसिस तमामु घटि आहिनि। ऐं इन जे लाइ घटि आहिनि जो उन जो एट्रोफिड थी वेंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे, अपेंडिक्स बिल्कुलु चिछड़े वांगुरु थिए ईअं महसूसु थी वेंदो। ऐं कॉमनेस प्रेज़ेंटेशन यंगर एज प्रॉब्लम जी इहा मसइलो आहे, मेजर आहे। हींअर रिसेंटली मूं पढ़ियो पिए का असां जेकॾहिं परसेंटेज में कैलकुलेट करियूं त 12 खां 15% एज ग्रुप जेको आहे 18 खां 26 साल जी उमिरि जे चांसिस यंगर एज ग्रुप जो चांसिस वधीक आहे। से उन मम्मीअ जो उन्हनि ॾिठो पिए त शहज़ादी छाजे करे डेथ थी, काज़ ऑफ डेथ, एंड दैट वाज परफोरेटेड अपेंडिक्स, इहो अक्यूट एब्डोमेन जो पोर्शन हो जंहिंजे करे उहो वीचारी इंतकाल थी। माना इहा बीमारी को असांजे आबनि ॾाॾनि खां जेके असां पूर्वज चइजनि या पूरा पैदाइशी माण्हू जंहिंजा उहे सभु जे दौर खां हले पियो ऐं उहो रन कंदो रहियो। वरी जेकॾहिं असां हिनखे थोरो अॻिते वधायूं, कैंसर असांखे ॾोड़ी काहे पई आहे, बिल्कुलु, ऐं दिस इज़ अ मल्टी डिसिप्लिनरी प्रॉब्लम्स, माना हिकिड़े माण्हूअ जो जा मसइला न पर सभिनि जा मसइला गॾु वारी बीमारी गॾु ॾोड़ी पई। उन में जेकॾहिं असां अचूं जंहिंजो नालो अंग्रेज़ एडिनो कार्सिनोमा वठनि था, उहो आंडे जो, वॾे आंडे जो आख़िरी छेड़े खां थोरो मथे हिकिड़ो मुड़ियल हिसो आहे जंहिंखे सिग्मॉइड चवनि था, ऐं उन जी कैंसर तमामु घणी कॉमन। बिल्कुलु ठीकु। जेकॾहिं असां साॼे पासे अचूं त अपेंडिक्स जे पासे में जेको सीकम पियो आहे उन जी कैंसर वेरी कॉमन प्रेज़ेंट करे थी। जेका साॼे पासे वारी अपेंडिक्स वारी जे पासे वटि सीकम जी कैंसर आहे उहा एनीमिया सां प्रेज़ेंट करे थी, माना रतु ठहिणु बंदि थो थी, घटिजे थो, आयरन एतिरो लॉस थो थिए, रतु लॉस थो थिए जो हेमोग्लोबिन बि इम्प्रूव कोन थी थिए, ऐं माण्हू ॾिसण में प्रॉब्लम में हुनखे ॾिसनि था। ऐं जेको खाॿे पासे वारो आहे उहो घणो करे आंडे बंदि थियण सां प्रेज़ेंट कंदो आहे, न उल्टी, पेट जो फूकजणु, उनखां हवा वग़ैरह पास न थियणु, सूरु थियणु, इहे उन खाॿे पासे वारा जेके पोर्शन आहिनि उन सां प्रेज़ेंट कनि था। एब्डोमेन खे अंग्रेज़ या किताब जेके आहिनि ॿियो नालो मैजिक बॉक्स बि चवनि था, माना सो डिफिकल्ट टू आइडेंटिफाई द थिंग्स। हीअ मशीन जेका आहे इहा रबुल इज़त जी ठहियलु आहे, ऐं हिन जूं घणियूं ॻाल्हियुनि जी असांखे परूड़ कान्हे। चंद शयुनि जी असां किताब ॾिसी या मरीज़नि जी तरफ़ ॾिसी जेकॾहिं दिमाग़ असांखे अलाह साईं ॾिए थो उहो ई करे थो, ॿियो केरु कुझु नथो करे सघे। न असांखे मारण जो पावर अलाह साईं ॾिनो, न असांखे जीअण जो पावर ॾिनई त किथे पैदा थींदो छा कंदो, कुझु बि कोन ॾिनई। सिर्फ़ु महिनत जूं कुझु सीड़नि जे बारे में कंट्रावर्शियल ॻाल्हियूं आहिनि त उहे तव्हांखे ऐं अलाह जो नालो रस्ते ते वठी वञे थो। बुनियादी जेको कमु आहे सो साईं जेको साॼे खाॿे पासे जी पाण ॻाल्हि पे कई, उन ई पासे असां जेको खाधो खाऊं था उहो अची सॼो जमा थो थिए खाॿे पासे सिग्मॉइड वटि। पोइ जॾहिं काकूस जो टाइम थो अचे तॾहिं असां एवेक्यूट करियूं था ऐं ॿाहिरि कढूं था। यादि रखो उन में बि ज़मीन जी ग्रेविटी जी इम्पोर्टेंस वॾी आहे। जेके माण्हू मथे वञनि था ख़िला में उन्हनि जे लाइ वैक्यूम वारो काकूस जो ठाहियो थो वञे जीअं उन काकूस खे छिके कढी सघे हेठि ग्रेविटी ॾेई जीअं पाण खे दुनिया में ईअं कोन्हे काकूस को आंडो ॿाहिरि पियो कढे, न, ग्रेविटी अगेन इम्पोर्टेंट पार्ट ऑन दैट। ऐं उहो उनखे इरिटेट करियो आंडे जे पोर्शन खे ऐं कैंसर में बदिलाए थो। ऐं कैंसर हिकिड़ी अहिड़ी क़िस्म जी बीमारी आहे जेकॾहिं पहिरीं डायग्नोस थी वञे, अर्ली डायग्नोस थी वञे त असां कुझु करे सघूं था, न त न। हिकिड़ी आहे ॿी कैंसर जो डॉक्टर अफ़ज़ल कान्हे, इहो
मल्टी डिसिप्लिनरी कमेटी डिसाइड कंदी त केरु हिन खे छा कंदो। सही। ऑपरेशन वारो सर्जन ऑपरेशन कंदो, ऑपरेशन खां पहिरीं जेके शयूं थींदी उहो माण्हू ॿियो आहे, जेको रेडियोथेरापी कीमोथेरापी कंदो उहो माण्हू अलॻि आहे। सो इट्स अ मल्टी डिसिप्लिनरी कमेटी विच डिसाइड द प्रॉब्लम। मूंखे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जे लाइ वरी चयो पियो हुजे, मूंखे जेकॾहिं इजाज़त ॾियो तव्हांखे नंढड़ी ब्रेक वठी वठां। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खे पोइ जल्दी था मोटो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। गुफ़्तगू असां करे रहिया आहियूं अॼु के महिमान सां। अॼु असांजो महिमान आहे प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जुणेजो। डॉक्टर साहब, इन हवाले सां कुझु शयूं जेके असांखे तव्हां वधीक ॿुधाइणु चाहियो। असां हाणे इहो जेको अक्यूट एब्डामन आहे, इहो अक्यूट एब्डामन असां माइनि भेणनि में वठी वञी सघूं था, ठीकु आहे, ऐं ॿारनि में वठी वञी सघूं। ठीकु आहे। मूंखे आउं थोरो ज़रूरु चाहींदुसि त प्रेगनेंसी जे दौरान जेको एक्यूट एब्डामन आहे उनखे थोरो डिफाइन करे वञो, पोइ भले ॿारनि जे तव्हां प्रेगनेंसी जे दौरान जेके प्रॉब्लम थियनि था, जीअं अक्यूट अपेंडिसाइटिस थिए थी त उहो पंहिंजी पोज़ीशन बदिलाए थी। जीअं रहम असां माउ जे रहम में आहियूं, उहो रहम जीअं मथे वधंदो थो वञे ऐं उहो वञी करे मथे पासरण न लॻे थो त उन सां गॾु अपेंडिक्स बि मथे थी हली वञे, ऐं मेजॉरिटी डॉक्टर इन खे डायग्नोस करण में वॾा प्रॉब्लम त विझनि त आहे कोन्हे। ठीकु आहे, यानी हुनजी जेका डायग्नोस्टिक पॉइंट आहे उहा बदिलजी मैकबर्नीज़ पॉइंट बदिलजी वञे, दैट चेंजेस देयर पोजीशन। जिथे आङुर हणी सूर महसूस कंदा हुआसीं उहा बदिलजी वई। हिकिड़ो इहो। ठीकु आहे। ॿियो, पिते जा पथर, ठीकु, कोलिसिस्टाइटिस जंहिंखे पाण चऊं, या सूजन चऊं या फलाणो चऊं, इहो वीचारी माइनि भेणनि में प्रेगनेंसी दौरान वधे थो, वधनि था। ठीकु आहे। छो जो इहे 9 महीननि में छा थो थिए, जो चुरपुर जेको असां वटि स्मूथ मसल हिकिड़ी पई आहे आंडे जी, अहिड़े तरीक़े सां इन हंधि स्मूथ मसल पई आहे, उन में रिलैक्सेशन थी अचे वञे, जीअं पाण रहम में ज़िंदा रहूं ऐं पोइ वरी दुनिया में अचूं। जॾहिं उहो नथो थिए त इन में पथर थियण जा चांसिस वधियो वञनि ऐं उहे प्रॉब्लम कनि। ॿियो, तमामु घटि चांसिस आहिनि जेके हेमरेज जा प्रॉब्लम्स आहिनि, काकूस जी जॻह मां रत वञणु, नसें जो जमा थी वञणु टंगनि ते, ऐं उन्हनि नसनि मां कॾहिं कॾहिं रत वञे जेके असां वेरिकोज़ वेन्स चऊं था, इहे वीचारनि अदड़नि में प्रेगनेंसीअ दौरान घणा आहिनि ऐं ॾचो कनि था। पर जेके प्रेगनेंसीअ में कान्हे, माना 9-6 महीना या 4 महीना कोन थिया आहिनि, उन्हनि में कॾहिं कॾहिं उहो नॉर्मली ॿारु जेको आहे माउ जे रहम में फंडस जेको मथे जो हिसो आहे उते ॿारु हूंदो आहे, न की ॿिए हंधि, ऐं उहो ट्यूब में वेही रहे, ट्यूबल बेबी हुनखे चइजे थो, जेको इम्प्लांट करे था उहो न, ट्यूबल प्रेगनेंसी जेके चइजे उहो। ऐं ट्यूबल प्रेगनेंसी में जॾहिं वधंदो वञे थो तॾहिं फाटी थो पए, ऐं जॾहिं फाटे थो, कड़ियूं भेणूं आहियूं असां वटि, एक्टोपिक रप्चर प्रेगनेंसी। ऐं उन में वीचारी माण्हू आहियूं, अबा मूं त ॿुहारो पियो कढियो, सफ़ाई पियो कयुमि, घर में कमु पियो कयुमि, असां त हुनखे इंसानु कोन था सम्झूं न। असां सम्झूं था त कमु करण वारा त असां आहियूं। इहा जेका वीचारी घर में अम्मा वेठी आहे, भेण वेठी आहे, इहा त आराम पई करे घर में, साहिब ॿारु कमु पियो करे, चई अबा ॿुहारी कढियमि पे, हिकदमि किरी पिया, सूरु अहिड़ो सख़्तु थियो। पोइ अबा इहो रंग जेको आहे न पीलो थी वियो, ऐं पेट जेको नंढड़ो लॻो पियो, इन में फूक अची वई। यार ख़ुदा जे वास्ते, ब्लड प्रेशर किरियो पियो आहे, पल्स वधी पई आहे, एक्टोपिक रप्चर जे बारे में। ॿी हिते जीअं मर्द जूं गोलियूं ॿाहिरि पियूं आहिनि, ईअं ओवरी जेका आना पैदा थी करे, छो माउ ऐं पीउ ॿई बराबरि शामिल आहिनि ॿार पैदा करण में, अधा सेल हुन मां अधा सेल हुन मां अचनि पिया, ऐं ॿई प्रोडक्शन कई आहे। उहा जेका ओवरीज़ आहे उन में हिकिड़ो सिस्ट हूंदो आहे जंहिं मां ओवम निकिरंदो आहे, ऐं उनखे ल्यूटल सिस्ट चइबो आहे। उहो ल्यूटल सिस्ट एब्ज़ॉर्ब थी वेंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे, पर ओवरीज़ मां फाटी निकिरे, उनजी ब्लीडिंग जमा थी वेंदी आहे पेट में। एंड द मोस्ट इरिटेटिव पोर्शन इनसाइड द पेरिटोनियम, पेरिटोनियम में जेको असां चवंदा आहियूं पेशाब, पखानू, फलाणी शइ, बाइल, उन में जेका सभ खां इरिटेटिव शइ आहे उहा रत आहे, ऐं उहा इरिटेशन करे उन्हनि खे प्रॉब्लम करे। इहो अक्यूट एब्डामन में अचे थो, ऐं लाइफ सेविंग करण लाइ तव्हांखे एक्टोपिक रप्चर में कमु करिणो पए थो।
कॾहिं कॾहिं जेके ओवरी जा इन्हनि में ट्यूमर बीठा हूंदा आहिनि, बेनाइन ट्यूमर, उनखे फेब्रॉइड चवंदा आहिनि, उहे फेब्रॉइड टॉर्जन थी वई, घुमी विया, फिरी विया, ऐं उनखे रत जी सप्लाई न मिली ऐं स्कीमिया जे करे सूरु थियणु शुरू थियो ऐं अम्मा या भेण असांजी वेचारी रड़ियूं करणु शुरू कयूं। सो इहे उहे चंद मसइला आहिनि जेके इन फीमेल में कॉमन आहिनि, ख़ासि तौर ते प्रेगनेंसीअ दौरान या उन खां अॻु में। ॿिया ॿारनि में नंढड़ो ॿारु आहे, यार कल्ह ताईं त गलो नज़रो ज़ुकाम लॻो हुअसि, कल्ह ताईं त ज़बरदस्त हलियो पिए, अॼु बाबा जीअं सूर थो थिए डबल अप थी थो वञे, हीअं त करे मुड़ियो थियो वञे ऐं वरी थोरी देरि खां पोइ उहो लॻो पियो आहे। या काकूस जे काकूस हिकिड़ो अधु दफ़ो को मामूली आयो, हवा वग़ैरह निकिती कोन्हे ऐं कल्ह खां त बाबा हालत ख़राबु थी वई आहे, बुखार बि थिएसि पियो, डबल अप बि लॻो पियो आहे। ऐं जॾहिं पेट खे ॾिसण जी कोशिशि कंदासीं त राइट साइड एम्प्टी लॻंदो ऐं सॉसेज शेप, माना चंड जे अधु जेको चइजे उन वांगुरु हिकिड़ी ट्यूब आहे जेका अचे पई ऐं आंडो आंडे में फासी वियो आहे, एंड दैट इज़ नॉन एज इंटरसेप्शन। यार सिंधीअ में छा चवंदा आहिनि हिनखे, इहो आंडे में पवणी चई सघिजे थो। नॉर्मली ट्यूब वञे पई, हिकिड़ी ट्यूब ॿी ट्यूब में हली वञे, ऐं इंटरसेप्शन जेका आहे उहा ॿारनि में कॉमन अथव। हिकिड़ो फासण आहे कंहिं बैंड में फासण, हिकिड़ो आहे हिक ॿिए अंदरि एंटर थी वञणु, ऐं अल्टीमेटली उहो आख़िर में पखाने जी जॻह मां ॿाहिरि अचो निकिरे। ऐं अंग्रेज़नि चयो आहे करंट जेली हिकिड़ी जेलीअ जी क़िस्म आहे, थी सघे थो पाण ग़रीबनि त ॾिठी न हुजे, उहा उन वांगुरु स्टूल अचणु पास थिए थो। यार इहो मसइलो उते थियो वञे। ॿियो आहे हिकिड़ो पोर्शन, आंडो जॾहिं पेट में अचे पियो, इन खां अॻु में पंहिंजी धुन वटि हिते अचे जमा थो थिए, ऐं हिते 370 एंटी क्लॉक वाइज़ रोटेशन थिए थी। रोटेशन दुनिया में जेका हले पई उहा कम बख़्त एंटी क्लॉक वाइज़ हले पई, घड़ियाल जे अगेंस्ट। असां बि जॾहिं वञूं था काबतला शरीफ़ में त इन ई रोटेशन ते फिरूं था, नॉट इन फेवर ऑफ घड़ीअ वारे हुन में, पर अपोज़िट टू दैट डायरेक्शन। इहे साॻी जॾहिं कोन थो थिए इंटरसेप्ट, आंडो सॼो अंदरि थो हलियो अचे, पर आंडे जो कुझु पोर्शन रहिजी थो वञे, ऐं उनखे मीकल डायवेटिकुलम चवनि था। ऐं मीकल डायवेटिकुलम में कॾहिं इहे प्रॉब्लम बि थी सघनि था त स्टमक जो म्यूकोज़ा पियो हुजे उहो प्रॉब्लम करे, पर सर्टेन टाइम उहो म्यूकस वारो इन्फेक्शन थो करे, ऐं उन जेको प्रॉब्लम थिए थो म्यूकल डायवेटिकुलाइटिस थियो थिए थो, ऐं ॾचो प्रॉब्लम करे थो, पेशेंट खे प्रेज़ेंट करे थो। ठीकु आहे। काकूस जी जॻह मां ब्लीडिंग अचणु, अमां चयो अबा अॼु ॿारु बिल्कुलु ठीकु हूंदो आहे, पर सुबुह जो जॾहिं पखानू करणु वेंदी आहे या ॿारु वेंदो आहे, उन वक़्त में ॿेर वांगुरु का शइ ॿाहिरि अची वेंदी आहे। सही। ऐं ईंदा आहिनि माण्हू अची मरीज़ चवंदा आहिनि साईं हिनखे मौक़ा आहिनि। यार मौक़ा कोन्हे थींदा ॿारनि में, इहा वॾनि जी बीमारी आहे। अलाह साईं जेसि दुनिया में रहूं पिया, हर शइ जो इम्तिहान ॾियणो आहे तव्हांखे। ॿार तव्हां सां बदतमीज़ सां पेश ईंदा, अॼुकल्ह जा ज़ाल तव्हां सां बदतमीज़ सां पेश ईंदी, तव्हांखे उन्हनि खे तमीज़ सां हलणो आहे, छो जो क़ीमत पिया अदा करियो। बेशक बिल्कुलु इन ई नमूने सां जेको इहो हिते मसइलो आहे ॿार जो वीचारे जो, उन में हुनखे पैदा थियण खां पोइ वारा जेके प्रॉब्लम आहिनि उन में हुनखे क़ीमत ॾियणी आहे ॿार खे, ऐं उन प्रोसेस में जेके हलनि पिया उन में बि असांखे फॉलो कंदे ॾिसणो वेंदो आहे। ॿी जेका इम्पोर्टेंस शइ आहे, मर्द जूं टेस्टिकल जेके आहिनि, क्वेश्चन ईंदो आहे MCQ, कॉमनेस इमरजेंसी इन यूरोलॉजी इज़ ABCD 4-5 क्वेश्चन लिखा पिया आहिनि। टॉर्जन टेस्टिस इज़ अ कॉमनेस इमरजेंसी। 6 कलाकनि में डी टॉर्जन न कयव त गैंग्रीन थी वेंदी, ऐं जे गैंग्रीन थी वई माना कारी थी वेंदी त पोइ उहा वापसि न वणंदी। मतिलबु टाइम सिर्फ़ु 6 कलाक प्रॉब्लम। हिकिड़ो साइंटिस्ट हो, उनजो नालो पिरहन। ठीकु आहे। उन पिरहन चयो चई अबा टेस्टिकल खे हथ ॾेई मथे खणंदा त वधीक सूरु थींदो, इट मीन्स इट्स टॉर्जन। जी आराम अचे मतलब इहा उनजी निशानी हिकिड़ी डायग्नोसिस आहे। त मूंखे प्रोग्राम ख़तमु करण जे लाइ चयो पियो वञे, प्रोग्राम असां ख़तमु कंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में वरी, छाकाणि त हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, इन ते वरी असां डिस्कस कंदासीं ऐं इहो ॾिसंदासीं, कोशिशि कंदासीं त इन्हनि सभिनी बीमारियुनि खे केतिरी एमरजेंसी जी ज़रूरत आहे ऐं उन मां असां कहिड़े तरीक़े सां प्रिवेंट करे सघूं था। थैंक यू वेरी मच व्यूअर्स। अॼोकी गुफ़्तगू तव्हां ॿुधी त पेट जो जेको आम तौर ते जंहिंखे जनरली पेट जो सूरु
या एक्यूट एब्डोमेन चऊं था, उहो सिर्फ़ु रुॻो इहो न आहे त पेट जो सूरु आहे, पर उन पेट जे सूर सां लाॻापियल इलाही मसइला थी सघनि था। तंहिंजे करे इन खे एमरजेंसी जी हैसियत ॾियण जी ज़रूरत आहे ऐं जेकॾहिं इहो सूरु पवे त यकीनन कंहिं न कंहिं कंसल्टेंट सां कंसल्ट करण जी ज़रूरत आहे। तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।